मुल्क जी मौजूदा सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल जे सिलसिले में आउं रुख सिंधी दोस्तनि ऐं साथियुनि सां मुखातिबु आहियां। अव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां सलाम पहुचे। अॼु पाण इंतिहाई हिकु छिरकाईंदड़ सूरत हाल खां अव्हां खे वाक़ुफ़ु कंदासीं। अंगनि अखरनि जे हवाले सां अव्हां खे ॿुधाईंदासीं त हिन देश जे माण्हुनि सां कहिड़ो ज़ुल्म ज़्यादती कई पई वञे, उन्हनि खे कीअं नज़रअंदाज कयो पियो, पासे भित सां लॻाए पियो वञे। गुज़िरियल ॾींहुं 7 प्रोजेक्टनि जी वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां 7 प्रोजेक्टनि जी मंज़ूरी ॾिनी वई आहे चइनी सूबनि लाइ। इहे जेके मनसूबा आहिनि 101 अरब रुपयनि जी मालियत जा आहिनि, जिन मां सिंध जे तरक़ियाती हिकिड़े ई तरक़ियाती मनसूबे खे फ़क़ति हिकु तरक़ियाती मनसूबे खे हिकु प्रोजेक्ट खे 1 अरब रुपया रक़म ॾिनी वई आहे। माना ख़ैरात हक़ु न पर ख़ैरात सम्झी असांजे झोलीअ में 101 अरब रुपयनि मां 1 अरब रुपयो विधो वियो आहे। माना ही माण्हू इंसाफ़ करण वारे ॾींहुं जावा ई न आहे। गुज़िरियल ॾींहुं वफ़ाक़ी सरकार 7 तरक़ियाती मनसूबनि जी मंज़ूरी ॾिनी आहे। 101 अरब रुपयनि जी मालियत जे 7 रिथाउनि मां 78 अरब रुपयनि जा जेके प्रोजेक्ट आहिनि उहे फ़क़ति पंजाब लाइ मंज़ूर कया विया आहिनि। बाक़ी जेका रहियल रक़म आहे 23 अरब रुपया, उन मां फ़क़ति 1 अरब रुपयनि जे हिकु मनसूबे जी मंज़ूरी सिंध लाइ ॾिनी वई आहे ऐं उहो मनसूबो आहे मीरपुर ख़ास में सखर IBA जी कैंपस क़ाइमु करणु। माना हिकिड़ो मनसूबो सेंट्रल डेवलपमेंट वर्किंग पार्टी CDWP जो 25 अप्रैल 2025 जुमे जे ॾींहुं इजलास थियो, जंहिंमें 7 तरक़ियाती मनसूबनि जी मंज़ूरी ॾिनी, जिन मां सभ खां वधीक मनसूबा पंजाब लाइ रखिया विया। मनसूबाबंदी वारे वज़ीर अहसन इक़बाल की सदारत में CDWP जे इजलास में इहे मनसूबा यानी रिथाऊं मंज़ूर कयूं वयूं। इहे मनसूबा जेके आहिनि उहे आला तइलीम, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, हाउसिंग, फिज़िकल प्लानिंग, ट्रांसपोर्ट ऐं मुवासिलात समेत सियाहत सां लाॻापियल आहिनि। माना इंतिहाई अहम शोबा जेके आहिनि उन्हनि सां लाॻापियल आहिनि। हाणे इन में हिकु मनसूबो पंजाब लाइ आहे 3 अरब 38 करोड़ रुपयनि जो। फ़क़ति हिकु मनसूबो तव्हांखे ॿुधायां, ॿिया मनसूबा बि आहिनि, हिकु मनसूबे ते पाण ॻाल्हाईंदासीं। त पंजाब में 3 अरब 38 करोड़ रुपयनि जे लाॻत सां हिकु मनसूबो नेशनल यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल साइंसिस रावलपिंडी जे तरक़ीअ लाइ हिकु मनसूबो आहे, जंहिं लाइ इहा रक़म रखी वई आहे 3 अरब 38 करोड़। जॾहिं त आला तइलीम जे साॻे शूबे में सिंध में मीरपुर ख़ास में सखर IBA यूनिवर्सिटी कैंपस क़ाइमु करण लाइ फ़क़ति 1 अरब 6 करोड़ रुपया रखिया विया। जॾहिं त ग्वादर सेफ सिटी प्रोजेक्ट लाइ 4 अरब 9 करोड़ जी रिथा मंज़ूर कई वई आहे। ॿिए तरफ़ लाहौर लाइ फिज़िकल प्लानिंग ऐं हाउसिंग सां लाॻापियल हिकु मनसूबो मंज़ूर कयो वियो आहे, जंहिंजी मालियत 50 अरब रुपया आहे। पंजाब लाइ हिकिड़ो ॿियो मनसूबो आहे सियाहत जे शोबे में, उन मनसूबे लाइ 12.5 अरब रुपया रखिया विया आहिनि। जॾहिं त पंजाब लाइ हिकिड़ो चौथो मनसूबो आहे कामोकी सियालकोट एमनाबाद रोड खे ॿिटियो करणु। इन मनसूबे लाइ 13 अरब रुपया मख़सूस कया विया आहिनि। जॾहिं त बलोचिस्तान लाइ ट्रांसपोर्ट ऐं मुवासिलाती शोबे जो हिकु ॿियो मनसूबो बेला रोड जी बहाली ऐं अपग्रेडेशन शामिल आहे। इन बेला रोड मनसूबे लाइ 16 अरब रुपयनि जी रक़म रखी वई आहे। हाणे ही सूरत हाल ॿुधाए थी 101 अरब मां पाकिस्तान जे 2 नंबर वॾे सूबे अहम सूबे लाइ फ़क़ति 1 अरब रुपया रखणु सो बि हिकिड़े नंढड़े रिथा लाइ छा ॿुधाए थो, छा साबित करे थो? ही सूरत हाल ॿुधाए थी त वफ़ाक़ आॾो सिंध जी कहिड़ी हैसियत आहे ऐं अहमियत आहे। सिंध खे मुल्की तरक़ीअ जे मामलनि में भाङे भाईवार नथो सम्झो।
सिंध वफ़ाक़ जी कंहिं बि एजेंडा में नज़र नथी अचे। सिंध खे 7 मनसूबनि मां ख़ैरियात तौरु फ़क़ति हिकु मनसूबो ॾिनो वियो आहे। इन मनसूबे लाइ मख़सूस कयल रक़म बि मुल्क लाइ मंज़ूर कयल बाक़ी रिथाउनि जी भेट में अटे में लूणु बराबरि आहे। यानी 101 अरब रुपयनि मां फ़क़ति 1 अरब रुपया रक़म ॾेई सिंध ते एहसान कयो वियो आहे। ही सूरत हाल ॿुधाए थी त सिंध सां हिन मुल्क में बराबरी वारो सलूक नथो कयो वञे। हिन सॼे मामले ते सिंध हुकूमत जी ख़ामोशी ॿुधाए थी त PP हुकूमत सिंध जे अवाम सां केतिरी मुख़लिस आहे, हुन जी सिंध जे तरक़ी तमीर में केतिरी दिलचस्पी आहे। जेतोणीकि PP वफ़ाक़ी हुकूमत जी इतिहादी आहे, पर पोइ बि उनखे मुल्की तरक़ीअ जे मामलनि में केतिरो लातालुक़ ऐं परे रखियो वियो आहे, या हू पाण परे आहे, हुनजी पंहिंजी दिलचस्पी न आहे। वफ़ाक़ खे 70% रक़म सिंध में उगाड़जी मिले थी टैक्सनि जे मद में। सॼो मुल्क सिंध जे ॾोकणनि ते पलिजे थो, पर वोट में सिंध सां जेको सलूक कयो पियो वञे, इन जो नतीजो नफ़रत, कावड़ ऐं क्रोध जो पैदा थियणु, दूरियूं वधणु अनटल आहे। अवां जी वॾी वॾी महिरबानी। ईंदड़ वीडियो ताईं इजाज़त।